इलेक्शन ईंदे ई मीरपुर माथेलो में चूंड सरगर्मियों तेज थी वयूं। म्यूनिसिपल कमेटी तालके चेयरमैन मीरपुर माथेलो मीर शहबाज अहमद खान लुंड जी व्हाइट हाउस मीरपुर माथेलो में इलेक्शन के हवाले से वार्ड नंबर 6 वार्ड नंबर 9 जे अहम गडजानी थी गुजरी। खबर मूजिब व्हाइट हाउस मीरपुर माथेलो में मीर शहबाज अहमद खान लुंड मीरपुर माथेलो ऐं भरपासे ॻोठनि जे मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे मोज़िज़ माण्हुनि सां इलेक्शन के हवाले से अहम गडजानी थी है। गडजानी दौरान वडेरो गुलशेर अहमद बोजदार, इस्लाम खान बोजदार, मोहम्मद अली मीरानी, रसूल बख्श सूमर, इस्लाम सुमरो, फरीद शेख, हादी बख्श शेख, अब्दुल करीम गडानी, अनवर अली सियाल, अब्दुल रज़ाक कोराई, मुनीर अहमद कोराई, मुखी सीरूमल ऐं ॿियनि केतिरनि ई मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे मोज़िज़ माण्हुनि जो चवणु हुयो त 8 फ़रवरी जो सिज इंशाअल्लाह जीत जो ॾींहुं हूंदो। तीर ते ठपो हणी एनए 198 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी उम्मीदवार सरदार मीर ख़ालिद अहमद खान लुंड खे वोट ॾेई कामयाब कंदासूं। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।